अस्सलाम वालेकुम दोस्तों आया तमाम सिंधी तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल सिंधिया तमाम उम्मीद कयां थो तव्हां दोस्त खैरियत सां हूंदा दोस्तों अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियों तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो ऐं कमेंट बि कजो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो सो दोस्तों अॼु जी वीडियो तमामु मज़ेदार थियण वारी आहे छाकाणि त अॼु हिते असांजी ॻोठ में असांजी उताक ते असांजी मस्जिद जे साम्हूं असांजा दोस्त जेके न उहा कोॾी रांदि खेॾनि था सो मुकमिल वीडियो मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदुमि मुंहिंजी वीडियो जो को बि हिसो स्किप न कजो ऐं आख़िर ते मुंहिंजी वीडियो ॾिसंदा रहिजो लाइक बि कजो कमेंट बि कजो ऐं मुंहिंजी वीडियो खे पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो त शुरू कयां थो अॼु जी मज़ेदार वीडियो दोस्तों ही ॾिसो तव्हां असांजे ॻोठ जा जेके बि मां वॾा माण्हू जेके बि आहिनि सभु हिते उतां जॻहियूं वेठा नी ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि जेके कोॾी खेॾंदा उहे सभु गॾु थी चुका नी मां ऐं तव्हां उन्हनि सभिनी खे बि ॾेखारियां थो जेके जेके दोस्त कोॾी खेॾंदा शोर इन्हनि दोस्तनि जो तमामु घणो आहे ऐं मां आस्ते ॻाल्हायां थो त मुंहिंजो आवाज़ु तव्हां दोस्तनि वटि घटि अची रहियो हूंदो आहे अॼु जी वीडियो में मूंखे लॻे थो त शोर तमामु घणो थींदो ऐं मुंहिंजो आवाज़ु तमामु घटि थींदो छाकाणि त हिते तमामु घणा माण्हू वेठा नी ऐं हाणे मां तव्हांखे बैक कैमरे सां पंहिंजा जेके बि दोस्त अॼु कोॾी रांदि खेॾनि था जेके बि आहिनि सॼा मां तव्हांखे ॾेखारियां थो अॼु जी मुंहिंजो वीडियो स्किप न कजो अॼु जी वीडियो हिकु तोहफ़ो आहे तोहफ़े में पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो हीउ तोहफ़ो आहे लाइक बि कजो कमेंट बि कजो शेयर बि कजो दोस्तों हीअ सॼा दोस्त अॼु हिते कोॾी खेॾनि था हीअ ॾिसो सभु दोस्त नी हे असांजी उताक जे साम्हूं ई आहे हीअ ॾिसो तव्हां सभु दोस्त ॾिसो उहो सभु जेके बि जमायती नमाज़ पढ़ण आया दादा तूं खेॾे थो न यार हीअ नथो खेॾे हीअ तमामु बहितरीनु छा चवंदा आहिनि पहलवान आहे हू दोस्त और हुन साइडूं बीठा नी हीअ ॾिसो तव्हां हीअ असांजी उताक जो मंज़र आहे मुकमिल जेके तव्हां दोस्त ॾिसी सघो था दोस्त कोॾी खेॾनि था हिन साइड जेके नी सो असांजे ॻोठ जा दोस्त बीहंदा ऐं हिन साइड जेके मुखालिफ़ साइड जा उहे बि पंहिंजा ॿाहिरि आहिनि पंहिंजे ॻोठ जा नी बहरहाल बरक्स रांदि में जीअं छा चवंदा नी भाउ जो बि मुखालिफ़ हूंदो आहे इन जे करे वरी उहे ॿी पार्टी वारा हिन साइडूं बीहंदा असांजा जेके दोस्त आहिनि उहे हिन साइडूं बीहंदा दोस्त जेके बि बीठा नी तव्हांखे नज़र अचनि था सभु हिननि में तमाशा बि गॾु आहिनि पर जेके खेॾंदा सो अलॻि थींदा इन जे करे मुंहिंजी अॼु जी वीडियो खे स्किप न कजो ऐं लास्ट ताईं ज़रूरु ॾिसजो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी हीअ आहे एम्पायर मूंखे तीअं थो लॻे इहो एम्पायर आहिनि जेकर तूं वीडियो करें थो त थोरो साइड ते थी करे भर हीअ दोस्त में के मेन प्लेयर आहिनि असांजी टीम जा ऐं हिन साइड ॾिसूं इहे दोस्त बीठा आहिनि ॾिसूं था त पहिरियों केरु थो अचे साहिबु केरु आहे ऐं छा ॻाल्हि आहे मुकमिल डिटेल मां तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदुसि जेकर मुंहिंजी वीडियो खे स्किप न कजो मुकमिल वीडियो खे ॾिसजो ॾिसो नओं प्लेयर दोस्तो अचे थो लहे थो दोस्त ते एतिराज़ कनि था चई इहो न लहे ॿिया दोस्त लहनि हीअ ॾिसो हीअ मुकमिल मस्जिद जे धिकनि ते बि माण्हू वेठा नी सभु एक्साइटेड आहिनि पंहिंजी पंहिंजी टीम जे लाइ कोचिंग बि कनि था हर हिकु पंहिंजी टीम खे सम्झाए थो हीअ ॾिसो हीअ दोस्त सम्झाइनि था पहिरियों ई वञे थो हिन जी वीडियो खे
सही मुकम्मल देखा रहे यो दोस्तों वने तो कोडी जो पहिरों राउंड स्टार्ट थी चुको है ये दिसो दोस्त ये दिसो पहिरों राउंड है कैमरा मैन है थोड़ो वेझो वने जेकॾहिं छॾी निकले तो या छा तो करे पहिरों राउंड पकड़जी पियो राउंड ओवर इन साइड वारा पहिरों राउंड हेॾो वारा दोस्त ॾिसो हीअ अचे थो हीअ आहे हीअ बि तमामु बहितरीन के पहलवान आहे ॾिसो आगे जो दोस्त वेठो हुयो हाणे सो उथी वियो जरा असांजी साइड वारी ही जेका साइड आहे तमामु ख़ुशमी ॾिसो नंढड़ा ॿार बि बीठा आहिनि हिते अॼु दोस्तों वीडियो तमामु मज़ेदार थियण वारी आहे हाणे साॻियो ई क्लियर वियो आहे वानड़े हिकड़े तक क्या है वही भी पकड़ दी सागी दोस्त मां दाखे मने ना हिकड़ा पॉइंट करण ए जवाब पुटरीता पे मुकम्मल क्राउड आहे छाकाणि त असांजो नंढो ॻोठु आहे एॾो वॾो न आहे पर ॻोठ जो तमामु माण्हू हिते आया आहिनि ॾिसो पकड़िजे थो या भॼे थो सुठो थी वियो हा बिलाल नाइस यार तमामु बेहतरीन न्यू प्लेयर वियो आहे इनखे आई दोस्त तेज लगातार मुकम्मल रांद जेका भी आहे सो इन वीडियो में ज़रूर ईंदी तव्हां दोस्त ॾिसजो ज़रूर ॾिसो पॉइंट करियो टियों पॉइंट आया हैं न्यू प्लेयर बने तो टियों बार आए बजे तो या बजिए बजिए नाइस
तो गाइस तेरी रांद मां तव्हांखे सॼी ॾेखारींदुसि बीज भी कोशिश कंदासीं पोइ ॾिसूं निकिरी वियो इहो दोस्त ये दोस्त वीडियो शुरू कई वरी बंद कयई मुंहिंजो त कम ई इहो आहे मां लास्ट ताईं वरी जेड़े ते वञ हिकड़े ते वञ पिया साड़ी न मारो उहे रोज पे करो साड़ी कोई न मारे लो पानी ई साइड दोस्तों सॼी होली सब खाली कराई आहे हिते कोई न बीहे अहिड़ो कब्रिस्तान आहे ये ॾिसो ये दोस्त टियों बार आहे टी बार आए यो दोस्त हाल तो नहीं ये दोस्त आए उन्हें तो क्या तो करे पॉइंट उन्हनि जो मुकम्मल क्राउड है क्राउड वॾो न आहे छा थो थिए यो दोस्त करना यार ये दोस्त है सेरू और वाच कर सेरू और वाच करी त कर तानी मार किए भले मचुना ओए सगीरा ये हमारा हाथ कालो Radio here. Hala bashu tu an. ना ये बिलाओ सी हर रात यार सदी भी आई ये ॾिसो हाणे साॻी दोस्त वञे थो जंहिं पहिरियों बि पॉइंट न करे सघो हींअर ॾिसूं त हींअर छा थो करे मुकम्मल वीडियो है दोस्ती क्या तो कर
तेरी मुड़ी आए सुनका थे तुझे ही मुड़ी लास्ट में ना दिसू केर तो कटे ही मुड़ी ये दोस्त अरे न छोड़ी काटी आई जागे ये दोस्तों क्यों आए दिसू आने राना दिलचस्प थी वही है वधिक छोरे मां तक क्या केम शेरू दे खेडण दा फायदा ही कोई वीडियो सुन था ईरान केतरे ते हले एंड ते मुझे वीडियो के जरूर ॾिसजो ऐं मुकमिल रांदि आहे सो पहिरीं रांदि मुकमिल अथव दोस्त ॾिसजो ॾिसूं था रांदि मुके थी नथी मुके केरु जीते थो केरु हारे थो विन ऐं लॉस ॾिसो दोस्त हमारा दोस्त भी मेहनत सुठी कनि था ही दोस्त भी मेहनत माशाल्लाह बेहतरीन ॾिसो ये साइड जेका है तमाम खुशी जो लहर अची हुई इन साइड में गाइस ये ॾिसो हाँ दिलचस्प थी वई है मेन प्लेयर इनके समझाइन था मुकमिल वीडियो जेका भी हिन रांदि जी आहे सो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हां दोस्त ॾिसी सघो था मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो सिंधी अता मोहम्मद आहे जेको मूं स्टार्ट में ॿुधायो बि आहे तॾहिं की ॾिसूं था त हीअ रांदि केतिरे ताईं हले थी केरु जीते थो ऐं केरु हारे थो दोस्तों सफा दोस्त नाराज बैठे था शाबाश इंपायरिंग दे शाबाश चुप कर रांदि अञा बि दिलचस्प थींदी वञे थी एक पहले पीछे तो ना हो ना हाथ मार अब ना हो दोस्त बजिए आयो आज तू बने ॾिसूं छा थो थिए
ना ना ये भाजो गाइस वरी विसागी दोस्त अचे थो होशियारी कर दे एकड़े दे हले पठान हां लगा ईरान अन्या में दोस्तों दिलचस्प थी तमाम दिलचस्प ना उन साइड होने थी ना उन साइड छात्र थे ओए यो दिखे मैं क्या चल मत के आदत लाल के उमर आखिरी पॉइंट जिसमें दोस्तों 50 थे घड़ी घड़ी बैठा है इधर कर दे सो दोस्तों आज वीडियो जो इतने एंड क्या तो मैं क्या तो मुझे आज वीडियो तमाम दोस्तों के पसंद आई होंगी जेकॾहिं पसंद आई है तो लाइक कजो कमेंट कजो ऐं मुंहिंजी वीडियो के पंहिंजे दोस्तों सां शेयर कजो अल्लाह हाफ़िज़।